नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हां खे मोहर खां ख़बर ॾिनो। मोहर में वॾी आबादी रखंदड़ सिंध कॉलोनी, जेका मुसलसल वसीलनि खां वांझार रहे थी। सिंध कॉलोनी में मौजूद ओस्मान मेमन प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ज़बूर हालत जो शिकार, छत कमज़ोर हुअण करे छत जा चापड़ किरी रहिया आहिनि। ॿार स्कूल अचण खां लकाए रहिया आहिनि। हिकु ॿ दफ़ा ॿारनि जे मथां चापड़ किरण सबबि वालिदैन बि ॿारनि खे स्कूल नथा मोकिलनि। स्कूल में 400 खां वधीक ॿार आहिनि, मगर स्कूल में का बि सहूलियत मौजूद न आहे। न वेहण लाइ बेंचूं आहिनि, न पखा आहिनि ऐं न ई पीअण लाइ साफ़ पाणी आहे। कुझु वक़्तु पहिरियां ओस्मान मेमन स्कूल जी बिल्डिंग लाइ 65 लख रुपए जी बजट बि मंज़ूर कई वई, मगर उहे पैसा बि इलाही कहिड़े अकाउंट में विया ऐं स्कूल जो कमु न थी सघियो। स्कूल में पढ़ंदड़ मासूम ॿारनि चयो त असांखे बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे, छाकाणि त स्कूल में नालियुनि गटरनि जो पाणी अचे थो, जंहिं करे असांखे तमामु घणी ॾुखियाई पेश अचे थी। मासूम ॿारनि तक जे MPA आरिफ मुस्तफ़ा जतोई ऐं MNA ज़ुल्फ़कार समेत वसवारनि खे स्कूल विज़िट करे बिल्डिंग ठाराए ॾियण जी अपील कई। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।